सिंध काबीना कराची बीआरटी रेड लाट मनसूबे की अदावत तेज़ करण की मंजूरी ॾेई छॾी आहे। ट्रांसपोर्ट एंड मास ट्रांसिट डिपार्टमेंट की अहम समरी सिंध काबीना मंजूर करे वरिती। बीआरटी रेड लाइन लॉट 2 में देर ते जॉइंट वेंचर मुआहिदो ख़त्म कयो वियो। तरक़ियाती कम में देर ऐं नाक़स कारकर्दगी ते पुराणो कॉन्ट्रैक्ट रद्द करण जो भी फ़ैसिलो। FWO के हंगामे बुनियादनि ते मनसूबो सौंपण की मंजूरी ॾिनी वई। FWO के सीधी रीत मुआहिदो ऐं G2 जी बुनियादनि ते कम कंदो ॾिनो वियो। लॉट जे 2 मनसूबा नुमाइश चौरंगी खां मौसमियात ताईं 12 किलोमीटर ते ॿधल आहे। वॾे वज़ीर जी यूनिवर्सिटी रोडनि ते अॾावती कम 9 ॾींहं अंदरि मुकमल करण जी हिदायत। मक़सद ट्रैफिक लेन्स जल्द मुकमल करण जी डेडलाइन भी मुक़रर। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त अंडर पासिस बुलंद ढांचनि ऐं नेकाली जे निज़ाम जी अॾावत तेज़ कई वञे। सिंध काबीना ट्रांस कराची खे हंगामी बुनियादनि ते ऑफ बजट फंड्स फराहम करण जी मंजूरी ॾेई छॾी। सिंध काबीना खे ब्रीफिंग ॾिनी वई। पखो शहर में पसंद की शादी कंदड़ नौजवान जा 2 भाइर क़त्ल। शहर के मुख्य चौक ते मोटरसाइकिल सवार 3 जवाबदार पुलिस एहलकार नदीम ऐं संदस भाउ जुगनू मेयो के गोलियों हणी फरार थी विया। नौजवान जुगनू थड़े ते दम ॾिनो। नदीम लाड़काणे अस्पताल में दम धणी हवाले कयो। कंबर अस्पताल में पोस्टमार्टम बाद लाश शिवारसन हवाले कया विया। वाक़े जो केस दाख़िल न थियो। नई जवाबदार गिरफ़्तार थी सघिया। 15 ॾींहनि अॻु नौजवान काशिफ मेयो मुग़ेरी बिरादरी जी नारी सां कराची जी अदालत में पसंद जी शादी कई हुई। सूबाई घरू वज़ीर ज़िया लंजार जो नोटिस। SSP कंबर खां रिपोर्ट तलब। पुलिस जी जांच टीम जोड़ी जवाबदारनि खे फौरी तौर गिरफ़्तार करण जी हिदायत। टंडे गुलाम हैदर भरसा नौजवान गोलियों हणी कत्ल। 4 जवाबदार गिरफ्तार। फाजिल टाउन वाले इलाके में जवाबदारन गोलियों हणी नौजवान शाहनवाज उर्फ बाबू लगारी के कत्ल कयो। वाक़े बाद जवाबदार फरार। लाश पोस्टमार्टम बाद वारसन हवाले कयो वियो। मक़तूल जे भाउ मुर्तज़ा लगारी जी फरियाद ते जवाबदार इमदाद शाह, पुट कबूल मोहम्मद शाह, संदस भाउ गौस अली शाह ऐं 2 पुटन खुर्शीद शाह ऐं सदर अली शाह ते केस दाख़िल। फरियादी जो चवण आहे त जवाबदार इमदाद शाह, खुर्शीद शाह ऐं सदर अली शाह हथारनि सां माल जे वाड़े में घिड़ी आया ऐं भाउ शाहनवाज उर्फ बाबू खे गार गंद कंदे चयो त तुंहिंजो भाउ मुर्तज़ा लगारी असांखे ख़्वार करे रहियो आहे। इमदाद शाह ऐं संदसि पुट मंशियात फरोश आहिनि। मंशियात विकिरो करण खां मना करण ते नाराज़ थी भाउ खे क़त्ल कयो। फरियादी मुर्तज़ा लगारी टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त मंशियात फरोश इमदाद शाह 1 महीने खां धमकियूं ॾेई रहियो हो। पुलिस खे शिकायत कई। पुलिस वारनि चयो त इमदाद शाह जी सियासी सपोर्ट हासिल आहे। राति देर सां जवाबदारनि भाउ खे गोलियूं हणी क़त्ल कयो। पुलिस जो चवण आहे त चइनी जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। इस्लामकोट भरसा नारी मासूम धीअ समेत खूह में टिपो ॾेई आपघात करे छॾियो। ॻोठ काणियार रहम अली में नारी आशिका ज़ाल परवेज़ 8 वरियनि जी धीअ फ़ाइज़ा समेत खूह में टिपो ॾेई ज़िंदगीअ जो अंतु आंदो। लाश खूह मां कढाए अस्पताल मुंतक़िल कया विया। पुलिस जो चवण आहे त घरू मसइले तां औरत धीअ समेत आपघात कयो आहे। वाक़े जी वधीक जांच कई पई वञे। ॻोठाणनि मूजिबि नारी आशिका जो मुड़ुसु परवेज़ रिक्शा हलाईंदो आहे। वाक़ई वक़्तु घर में मौजूद न हो। सिंध काबीना माहीगिरी ते सालियानी पाबंदी में 15 ॾींहनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। मलाह 1 जून खां
15 जून ताईं समुंड में मच्छी मारे सघंदा। फिशरीज़ खाते जी समरी मंज़ूर। मच्छी ऐं झींगनि जी नस्ल जे वाध लाइ हर साल 1 जून खां 31 जुलाई ताईं माहीगिरी ते पाबंदी हूंदी आहे। आबी हयात जे तहफ़ुज़ लाइ माहीगिरी ते मौसमी पाबंदी बरक़रार रहंदी। रुगो 15 ॾींहनि जी नरमी कई वई। सिंध काबीना खे ब्रीफिंग ॾिनी वई त 15 जून खां पोइ माहीगिरी ते सालियानी पाबंदी ॿीहर लागू थी। ईरान सां ॻाल्हियूं आख़िरी मरहले में दाख़िल आहिनि। तहरान मुआहिदो न कयो त वधीक हमला कंदासीं। अमरीकी सदर ट्रंप जी धमकी। सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे सदर ट्रंप चयो त असां ईरान सां ॻाल्हियुनि जी आख़िरी मरहले में आहियूं। ॾिसूं था त छा थो थिए। या त मुआहिदे ताईं पहुची वेंदासीं या कुझु अहिड़ा क़दम खणणा पवंदा जेके अणवणंदड़ हूंदा। ॻाल्हियुनि जे अमल खे हिकु मौक़ियो ॾेई रहिया आहियूं। मूंखे तकड़ नाहे। ईरान खे ताक़त ज़रिए हथियार फिटा करण ते मजबूर करणु ख़ुशफ़हमी आहे। ईरान पंहिंजे वादनि ते मुसलसल अमल कयो आहे ऐं जंग रोकण लाइ समूरनि ऑप्शन्स जी ॻोल्हा कई आहे। असांजी तरफ़ां समूरा रस्ता खुलियल आहिनि। ईरानी सदर मसूद जो ट्वीट। ईरानी सदर चयो त सिफ़ारतकारी में गॾियल एहतराम जंग खां वधीक दानिशमंद माण्हू फ़ैसिलो ऐं वधीक जिटादार आहे। पाकिस्तान 2 ॾहाकनि बाद ऑफशोर तेल ऐं गैस जी ॻोल्हा ॿीहर शुरू करे छॾी। कंपनियुनि सां प्रोडक्शन शेयरिंग मुआहिदनि ऐं एक्सप्लोरेशन लाइसेंस जारी करण जो सिलसिलो मुकमल। शुरूआत में $8 करोड़ 20 लख ऐं ड्रिलिंग ताईं अॻभराई जी सूरत में मजमूई सीड़पकारी तक़रीबन $1 अरब ताईं पहुचण जो इम्कान। पेट्रोलियम डिवीज़न जी पधिराई मूजिबि मुल्की परॾेही कंपनियुनि खे तेल ऐं गैस जी ॻोल्हा लाइ इंडस ऐं मकरान ऑफ शोर बेसिस में प्लॉट अलॉट कया विया। वफ़ाक़ी वज़ीर अली परवेज़ मलिक चयो आहे त समुंड में तेल ऐं गैस जी ॻोल्हा जे मुआहिदनि ते सही हुकूमत जी तवानाई पॉलिसी में तारीख़ी संगमेल आहे। पाक चीन सिफ़ारती लाॻापनि खे 75 साल मुकमल थियण ते सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जूं चीनी क़यादत ऐं अवाम खे मुबारकूं। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त पाक चीन लाॻापिया गॾियल एतमाद, स्ट्रेटेजिक सहकार ऐं दोस्ती जो रोशन मिसाल आहिनि। बदिलजंदड़ इलाक़ाई हालतुनि बावजूदि पाकिस्तान ऐं चीन हमेशह गॾु बीठा रहिया। पाकिस्तान जो अवाम पाक चीन मिसाली दोस्ती ते फ़ख्र करे थो। सदर शी जिनपिंग जी क़यादत में चीन नुमाया कामयाबियूं हासिल कयूं। पाकिस्तान चीन सां टेक्नोलॉजी, ज़राअत, ग्रीन एनर्जी, सियाहत ऐं ॿियनि शोबनि में सहकार वधाइण जो ख़्वाहिशमंद आहे। पाक चीन दोस्ती ईंदड़ सालनि में वधीक मज़बूत ऐं मुस्तहकिम थींदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पंहिंजे पैगाम में चयो त पाकिस्तानी चीन लाइ बेहद इज़त, एहतराम ऐं दिली मोहब्बत जो जज़्बो रखनि था। पाकिस्तानी समाजी ऐं मुआशी तरक़ी ऐं क़ौमी तरजीहनि में चीन जी मज़बूत मुआवनत ग़ैर मामूली किरदारु अदा कयो। सी पैक पाकिस्तान में बुनियादी ढांचे जी तरक़ी, तवानाई जे तहफ़ुज़ ऐं सनती सहकार में वॾो किरदारु अदा कयो आहे। ऐं पिथोरे भरिसां नौजवान ऐं नारी जा वण सां टंगियल लाश हथ। ग़ुलाम नबी शाह थाणे जी हद ओताक जमील मरी ॻोठ मां नारी जिया ज़ाल सूरतो कोली ऐं नौजवान भूरो कोली जा लाश मिलिया। पुलिस लाश खणा अस्पताल पहुचाया। पुलिस जो चवणु आहे त जांच कई पई वञे।